नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी असैम्बली में पाणी जे मामले ते हंगामो थियो आहे। स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि क़ौमी असैम्बली जे इजलास में GDA जी MNA फहमीदा मिर्ज़ा ऐं पीपल्स पार्टी जे औरत मेंबरनि में सख़्त जुमलनि जी ॾे वठि थी। फहमीदा मिर्ज़ा ॻाल्हाईंदे चयो त सखर ऐं कोटड़ी बैराज मां पाणी जी चोरी जो ज़िम्मेवार केरु आहे। वॾे वज़ीर खां पुछियो वञे त आबादगारनि खे पाणी छो न पियो मिले। हिन चयो त तरबेला में पाणी जी सतह डेड लेवल ते पहुची चुकी आहे। आपाशी ते 1400 अरब रुपया ख़र्च कया विया आहिनि, पर कंहिं हिकु शाख जी बि खाटरी नाहे कई वई। हिन चयो त बिशारत सरदारी मुंहिंजी ज़मीननि ते कब्ज़ा करे रहियो आहे। मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान खे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। पीपल्स पार्टी जे MNA नवीद कमर पाणी जे मामले ते ॻाल्हाईंदे चयो त इरसा जे मौक़िफ़ खे रॻो हिकु सूबे तस्लीम कयो। हिन चयो त सिंध जे नुमाइंदे सां बदतमीज़ी कई वई। पाणी जे मामले ते सिंध सां ज़्यादती थी रही आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त क़ौमी असैम्बली में पाणी जे मामले ते हंगामो थियो आहे। स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि क़ौमी असैम्बली जे इजलास में GDA जी MNA फहमीदा मिर्ज़ा ऐं पीपल्स पार्टी जे औरत मेंबरनि में सख़्त जुमलनि जी ॾे वठि थी आहे।